गज़ाली कॉलेज घोटकी में कॉलेज के प्रिंसिपल मोहम्मद हसन खुसो यूनाइटेड मेमन जमात कराची पारां 2 ॾींहंनि लाइ मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। कैंप में अखियुनि जे माहिर डॉक्टर सर्जन आसिफ अली शाह, डॉक्टर लुत्फुल्ला ऐं डॉक्टर नियाज़ भुट्टो कैंप में आयल मरीज़नि जे अखियुनि जी चकास करण बाद मुफ़्त दवाऊं ॾियण सां गॾोगॾु मुफ़्त ऑपरेशन पिणु कयो। हिन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद हसन खुसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गज़ाली कॉलेज ऐं यूनाइटेड मेमन जमात पारां 2 ॾींहंनि लाइ मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे त जीअं ग़रीब माण्हू वधि खां वधि फ़ाइदो वठी सघनि। गज़ाली कॉलेज ऐं यूनाइटेड मेमन जमात कराची जे ताउन सां जेको आहे लॻाई वई आहे ऐं हिन में सभई ऑपरेशन्स हींअर थी चुका आहिनि, छाकाणि त कोविड जे करे काफ़ी अरसे खां इन डिस्ट्रिक्ट में को बि अहिड़ो फ्री आई कैंप सर्जरी जो ऑपरेशन जेको आहे कैंप न लॻो आहे ऐं तक़रीबन असां 1000 जे क़रीब जेको आहे उहे ऑपरेशन कराइण जो बंदोबस्तु कयो आहे। हुन ॿुधायो त 200 खां वधीक मरीज़नि जे अखियुनि जो जदीद मशीनरियुनि वसीले मुफ़्त ऑपरेशन कयो आहे, जॾहिं त 500 खां वधीक मरीज़नि जे ऑपरेशन जो बंदोबस्तु कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk